अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां हमीदा अंजुम। पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। आर्मी चीफ सिंध सूदो मुल्क में नवां सूबा ठाहिण जी तजवीज़ ॾिनी आहे। सनतकार अकील करीम डेडी दावा करे छॾी। कराची में वापारियुनि सां मुलाक़ात दौरान आर्मी चीफ अहिड़ी तजवीज़ ॾिनी। कारोबारी शख़्सियत अकील करीम कुंडी तस्दीक कंदे चयो आहे त आर्मी चीफ जो चवणु हो त सूबनि जी पंहिंजी सुञाणप बरक़रार रखी नवां हिसा ठाहे सघजनि था। सिंध पंहिंजी जाइ ते रहंदी, उन सां गॾु नादरनि सदरनि वीस्टरनि जुड़ी वेंदो। आर्मी चीफ पंजाब जा बि 6 हिसा ठाहिण जी तजवीज़ ॾिनी। करम में क़बाइली तकरार सबब ज़िंदगी जो निज़ाम दरहम बरहम थी वियो। तालीमी इदारा बंदि, खाधे पीते जे शयुनि जी खोट थी वई। पुलिस अख़्तियारनि मूजिब करम जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कबीलनि में झेड़े सबब पारा चनार पिशावर हाईवे समेत ॿिया रोड ब्लॉक आहिनि। चेयरमैन प्राइवेट स्कूल्स मैनेजमेंट मोहम्मद हयात खान मीडिया खे ॿुधायो त ज़िले में छिकताण वारी सूरतहाल सबब तालीमी इदारा बि 1 हफ़्ते लाइ बंदि आहिनि। DC करम जावेदुल्लाह मसूद जो चवणु हो त धरणे खे रोकण लाइ सलाहकारनि ऐं जर्गनि सां कोशिशूं कयूं पियूं वञनि। अमन लाइ रस्तो हमवार करण ऐं पाइदार अमन क़ाइमु करण लाइ क़दम खयां पिया वञनि। पंजाब में इलेक्शन ट्रिब्यूनल्स बाबति इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर। लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी मुकमल करे फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सूमर जे सुबुह अदालत ॿुधायो। अॻूणे DIG जावेद जिस्काणी ऐं 2 SSPs जा नाला ACL में शामिल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट तरफ़ां शाहनवाज़ कुंभर केस में मोतिल DIG ऐं 2 SSPs जा नाला ACL में शामिल करण जो हुकुम ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट जे मीरपुर ख़ासि बेंच डॉक्टर शाहनवाज़ खे जाली मुक़ाबले में मारण वारे केस में मोतिल DIG ऐं 2 SSPs जा नाला ACL में शामिल करण जो जस्टिस अदनान करीम हुकुम ॾेई छॾियो।